अस्सलाम वालेकुम संगत। वालेकुम सलाम। संगत मुबारकूं हुजन व कम थी वियो वाह। नबू वारो कम थी वियो, पक्को कम थी वियो। नबू हाणे त जी भाकुर पाए न। ओञे वियो 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 वियो। ए राणा खान, ए नबू वारो कम थियो, ए भी खासो थियो। ए हाउड़े कंबू ए बुड़स त असल सफ़ा रोज रोज कावड़े वठंदो, रोज रोज कावड़े वठंदो। रबू ए कुजाड़ो राणा खान। अब ॻाल्हि ॿुधो, ईंदड़ महीने जी 10 तारीख़ मुक़रर करे आया हूं नबूअ जी शादीअ जी। कीअं नबू, हाणे त ख़ुशि आहीं न? ए राणा खान, ए तुंहिंजो एहसान उम्र भर कोन विसारींदुसि। न नबू न न, इहा ॻाल्हि न कर। दोस्तनि ते एहसान न कबान, इहा ॻाल्हि न कर। ए नबू, ए हाणे खोंचे मां कढ नोट, ए का मिठाई वठी खाऊं। ए मिठाई विरा, ए सफाड़ो पक्को मती। आओ हा नबू का भू सही तो चवई। कजु न खोचे मो पैसा पक्को वेठो आई। कुछ तो दोस्तन जो मुंह त मिठो थे न, वात मिठो कराए। खोड़े मिठाई ए पक्को आई, खोड़ बड़े कट कट। रेवड़ी नकुलम ते कम की न हलंदई। ए पक्की मिठाई खपे, पक्की मिठाई। आओ सेलू आऊं तोखे उत पियो ॻोल्हियां, तूं अची हिते वेही रहियो आहीं। विहाउ जी तारीख़ भी मुक़ररु करे आया आहिनि। चंड वारे महीने जी 10 तारीख़ रखी आहे। बेली पोइ तोखे नबू मल मारे हो। अशुरा, हाँ सोच कर त कुजाड़ो करियां। बेली इन कम खे राणे खान हथ पंज खणियो आहे, पाण खे ला ॻाल्हि गरी आहे। या अशुरा भाड़ी न थी, मुंहिंजो साथ ॾे। ए आऊं तो से गॾु आहियां, पर तूं हाणे कुजाड़ो कंदे। हुनखे मारींदुसि, ॿियो कुजाड़ो कंदुसि। ए कंहिंखे मारींदे? जेको बि वरते चढ़ियो न, उनखे उत जो उत मारींदुसि। बेली नबूड़े खे माण्हू ऊंझो आहे। कुछ भी थी आशम, ये नब्बू ऐं मिठल खे मां ज़रूर मारींदुसि। भले तो जी मर्ज़ी, असीं तो से गॾु आहियूं। कम करे करे मुंहिंजा त हाल ई बुछड़ा थी विया आहिनि। ए सुकी कंडा थी वई आहे। हाणे त मिके मगज खे चक्कर बि थो अचे। कहिड़ो कमु कयो आहे ॿुधा त सही। शरम कोने कहिड़ो कम कयो आहे। पाण त आराम सां सुत पियो ऑर्डर तो करी त मानी ॾे मानी ॾे। ए आऊं त चाहे पंहिंजी ज़िंदगी मां बेजार थी वई आहियां। ए जहर मिले त खाई मरी वञा हलिया। ॿुधी वञी मर बेशरम। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।